सिक्योरिटी फोर्सेस जो ज़िला डेरा इस्माइल खान में ऑपरेशन बखारजी मार्ची विया एसपीआर मौजूद खारजनी मौजूदगी वारे इतलाते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो जंहिंजे नतीजे में बखारजी मार्ची विया संदन कब्ज़े मां हथियार ऐं बारूदी मवाद हथ। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी रावलपिंडी जे क्रिस्ट चर्च आमा तक़रीब में शिरकत। फील्ड मार्शल मसीह बिरादरी खे दिल जी गहराइनि सां क्रिसमस जूं वाधायूं ऐं अमुन ऐं ख़ुशहाली जे लाइ दुआऊं कयूं। आईएसपीआर मौजूद फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना खे भरपूर भेडा पेश कई ऐं बराबरी आज़ादी ऐं मज़हबी बर्दाश्त वारे विजन ते ज़ोर ॾिनो। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस पाकिस्तान जे हर शहरी जे वक़ार सलामती ऐं बराबर हक़नि खे बरक़रार रखण जे अज़म खे पिणु वरझायो। ग़रीबनि जो ख़्याल रखण ई असांजो सियासी मंशूर अटो लटो ऐं अॼु ई पीपल्स पार्टी जी सियासत जो महवर आहे। सिहत जे मैदान में आलमी सतह ते मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। सिंध सरकार अवाम खे सिहत जी सहूलियतुनि जी फराहमी जे लाइ कमु करे रही आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इंडस यूनिवर्सिटी अस्पताल कराची में तक़रीब खे ख़िताब चयाईं ग़रीब माण्हुनि जो ख़्याल रखणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हर मज़हब बीमारनि ऐं मजबूरनि जी मदद जो दर्स ॾिए थो। पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत बिना रंग ऐं नस्ल अवाम जी ख़िदमत करे थी। समूरी मसीह बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं ॾियां थो। पीपी चेयरमैन इंडस अस्पताल में नई इमारत जो इफ्तिताह करे छॾियो। ट्रंप जी नई परडी पॉलिसी में पाकिस्तान वॾी कामयाबी सां विनर ऐं भारत लूज़र करार। अमरीकी मैगज़ीन फॉरेन पॉलिसी बि पाकिस्तान जी परडी पॉलिसी जो एतराफ़ करे वरितो। फॉरेन पॉलिसी जो चवण त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जे ॿिए दौर में पाकिस्तान वॉशिंगटन में स्ट्रेटेजिक कमबैक कयो। पाकिस्तान उहो हासिल कयो जेको केतिरे इतिहादी न करे सघिया। अमरीका जे वेझो पाकिस्तान पहिरियों ॿीहर क़ाबिले क़दर ई काराइतो इतिहादी बणिजी वियो। वॉशिंगटन में हालतूं पाकिस्तान जे हक़ में थी वियूं। अमरीकी मैगज़ीन दी डिप्लोमेट जे मंसूबनि में पाकिस्तान आलमी ध्यान जो मर्कज़ करार। मज़मून में चयो वियो आहे त 2025 पाकिस्तान जे लाइ स्ट्रेटेजिक वापसी ऐं अस्करी एतवार जो साल साबित थियो। बलूचिस्तान ज़िले इतलाक़ में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन भाग के बाद 8 दहशतगर्द मार थी विया। आईएसपीआर मौजूद इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे ठिकाणनि खे असराइते अंदाज़ में निशानो बणायो वियो। मारिजी वियल दहशतगर्दनि जो तालुक़ फितल हिंदुस्तान सां हो। मारिजी वियल दहशतगर्द इलाइक़े में केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलविस हुआ। इलाइक़े में सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे जे लाइ सिक्योरिटी फोर्सेस ऐं कानून लागू कंदड़ इदारा पुरज़म आहिनि। ज़मीन सिंधी मिल्कियत आहे। पीआईए जी निजकारी सुठो अमल आहे। क़ौमी एलाइन जे मुलाज़िमनि जे तहफ़ुज़ जो ख़्यालु रखियो वञे। मुल्क जी बहितरी जे लाइ सभिनी खे मुतहद थियणो पवंदो। पाक भारत जंग में हिंदुस्तान जे गुरूर ऐं प्रोपेगेंडा खे शिकस्त मिली। वॾे वज़ीर जूं क़ाइद आज़म जी मज़ार ते मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। वॾी अघु 4 वॾा मनसूबा मुकमल कया। नवी सिर खां थर ताईं पाणी लाइन 60 अरब रुपयनि में मुकमल कई। कराची में NED यूनिवर्सिटी में टेक्नोलॉजी पार्क क़ाइमु करण जी शुरूआत करे रहिया आहियूं। नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी जे आलमी तौर ते मुनज़्ज़म ग्रुप ख़िलाफ़ कार्रवाई। गैर कानूनी कॉल सेंटर्स मां 15 परॾेही ऐं 19 पाकिस्तानी शहरी गिरफ़्तार कया विया। 37 कंप्यूटर्स, 40 मोबाइल फोन्स, 10,000 खां वधीक मोबाइल सिम्स ऐं 6 गैर कानूनी गेटवे एक्सचेंज सिंध जे घरू खाते जे सूबाई वज़ीर ज़ियाउल सलंजा जो चवणु आहे। कॉल सेंटर्स ॾोहनि जो गढ़ आहिनि। सिंध में गैर कानूनी कॉल सेंटर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन जारी आहे। जाली सिम ज़रिए ॾोह थी रहिया आहिनि। गिरफ़्तार जवाबदार सोशल मीडिया ते क्रिप्टो करेंसी ऐं फ्रॉड केस में ऑनलाइन सीड़पकारी जो ॾटो ॾेई शहरनि खे फुरींदा हुआ। रक़म बिटकॉइन ऐं USDT में मुंतक़िल कई वई। गिरफ़्तार जवाबदारनि में 2 औरतूं बि शामिल आहिनि। एडिशनल डायरेक्टर NCCI तारिक नवाज़ चयो आहे त गिरफ़्तारियूं DHA फेज़ 1 ऐं 6 मां थियूं आहिनि। जांच टीम टेक्निकी बुनियादनि ते वधीक सबूत गॾु करे रही आहे। समूरनि रुखनि खां जांच कई बि वञे। पाकिस्तान जो दिफ़ा मज़बूत बणाए छॾियो। मुल्क जे दिफ़ा लाइ सभिनी खे मुतहद थियणु घुरिजे। मई महीने में पाक फ़ौज फील्ड मार्शल आसिम मुनीर जी क़यादत में दुश्मन खे शिकस्त ॾिनी।
एयर मार्शल जी क़यादत में पाक फ़िज़ाइया भारत 7 जहाज़ किराए ऐं 8 जहाज़ खे सख़्तु मुतासिर कयो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इस्लामाबाद में क्रिसमस जी तक़रीब खे ख़िताब चयाईं, ही मुल्क असां सभिनी जो आहे, उनमें सभिनी जा हक़ बराबर आहिनि। मज़हबी आज़ादी जो उसूल आइन जो हिस्सो ऐं हुकूमत उन ते मुकमल अमल जी पाबंद आहे। जेकॾहिं अक़लियती शहरी सां नाइंसाफ़ी या ज़्यादती थी त कानून हरकत में ईंदो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम समूरी इंसान जे लाइ मोहब्बत ऐं ख़िदमत जो पैगाम आंदो। यूं दी हमें आज़ादी की दुनिया हुई हैरान, है कायदे आज़म तेरा एहसान है एहसान। यूं दी हमें आज़ादी की दुनिया हुई हैरान, है कायदे आज़म तेरा एहसान है एहसान। पाकिस्तान बानी क़यादत मोहम्मद अली जिन्ना जो 61वां जनम ॾियारो मल्हायो पियो वञे। सिलसिले सॼे मुल्क में आम मोकल मज़ार क़ाइद गार्ड जी तब्दीली वारी तक़रीब। पाक फ़ौज जथे पारां क़यादत जी मज़ार ते सलामी। पाक फ़ौज कैडेट्स ज़िम्मेवारियूं संभालियूं। मेजर जनरल इफ्तिख़ार हुसैन चौधरी जी तक़रीब ख़ासि महिमान तौर शिरकत। सदर वज़ीर आज़म हथियारबंद फ़ौज पारां क़यादत मोहम्मद अली जिन्ना खे भेटा पेश। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त क़यादत जमहूरियत इंसाफ़ ऐं बराबरी जो अलमबरदार उहे क़दर असांजे क़ौमी सफ़र जो मर्कज़ आहिनि। रहबर जा उसूल मुल्क जी तरक्की, समाजी हमाहंगी, एतमाद जी मज़बूती जे लाइ अणिटर आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो क़यादत जा ईमान, इतिहाद ऐं तनज़ीम जा सुनहरी उसूल न सिर्फ़ रोशन क़ौमी मुस्तक़बिल जी ज़मानत आहिनि, पर पाकिस्तान जी ईंदड़ नस्ल लाइ रोशनी जो मीनार आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान रसूल जी सिंध काबीना मेंबर समेत क़यादत मज़ार ते हाज़िरी। वॾे वज़ीर ऐं गवर्नर क़यादत मज़ार ते गुल रखिया ऐं दुआ घुरी। वॾे वज़ीर चयो त क़यादत असांखे इतिहाद, ईमान ऐं नज़्म ज़ब्त जो जेको पैगाम ॾिनो उहो अॼु बि साॻी शिदत सां स्टाइतो आहे। क़यादत जे नज़रिए तहत मज़बूत, मुनसिफ़ाणी, ख़ुशहाल पाकिस्तान जी तामीर जे लाइ पुरज़म आहियूं। गवर्नर कामरान रसूली चयो त क़यादत मोहम्मद अली जिन्ना जी जदोजहद असांखे वतन सां मोहब्बत, क़ुर्बानी ऐं अवामी ख़िदमत जो दर्स ॾिए थी। हमारे दुश्मन ये चाहते हैं कि पाकिस्तान पैदा होती कायम हो जाए, मगर हमें पाकिस्तान को कायम रखने के लिए अभी और कुर्बानी करना होगी। ये आपकी दिन रात की मेहनत का सिला है। आजाद वतन दुनिया में कब सबको मिला है। पाकिस्तान गर्दन में जो एक ताग था। ISPL क़यादत मोहम्मद अली जिन्ना जे जनम ॾियारे ते नओं गीत जारी करे छॾियो। क़यादत जे क़ाइदान सलाहियतुनि खे भेटा पेश। गीत मोहम्मद अली जिन्ना जी ॾिनल क़ुर्बानियुनि ऐं तारीख़ी जिदोजहद खे ज़ाहिर ऐं दुश्मन जे इरादनि ख़िलाफ़ क़ौमी इस्तक़ामत ऐं अज़म खे उजागर करे थो। Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Jingle bells, jingle all the way. Oh, what fun it is to ride in a one-horse open sleigh. Dashing through the snow in a one-horse open sleigh. O'er the fields we go. पाकिस्तान समेत सॼी दुनिया में क्रिसमस जो ॾियारो मल्हायो पियो वञे। मुल्क में मसीह बिरादरी तरफ़ां घरनि ऐं गिरजाघरनि खे सिंगारियो वियो। ख़ासि इबादतूं, पाकिस्तान जी तरक़ी ऐं सलामती लाइ दुआऊं। सदर आसिफ ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, फील्ड मार्शल सिदास मुनीर ऐं हथियारबंद फ़ौज पारां मसीह बिरादरी खे क्रिसमस जूं वाधायूं।
हमीरपुर ख़ासि में लाशर चौधरी बराबर जमींदारनि में छेड़ो फायर में वकील क़त्ल। GR हाउसिंग कॉलोनी में छेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि वकील क़त्ल थी वियो। पुलिस जो चवण आहे त धुरियुनि में रस्ते तां छेड़ो हलंदड़ हो छेड़े में वकील क़त्ल थी वियो। कुझु माण्हू ज़ख़्मी बि आहिनि।